वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर सां। वज़ीर आला हाउस में वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल ऐं बोर्ड मुतासिर जा मसइला करण बाबति इजलास थियो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवण आहे त इजलास में सिहत वारी वज़ीर इज़रा पेशो, इतलात वारो वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। तर्जुमान मूजिबि सिहत, खुराक, ज़राअत, आबाशी खाते सां गॾिजी कमु करण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। इजलास में आबाशी खाते ब्रीफिंग ॾिनी त 15 सेप्टेम्बर खां ॿीहर बरसाति जी अॻिती आहे। बदीन ॿीहर मुतासिर थी सघे थो। सेंवण शहर खे बचाइण लाइ मच्छर ढंढ खे कढायो वियो आहे। आबाशी खाते जी ब्रीफिंग ॾिनी वई। कंबर, नसीराबाद ऐं वारा मां पाणी निकाल कयो पियो वञे। हाणे उन शहरनि खे ख़तरो नाहे। पीडीए में ब्रीफिंग ॾिनी त 1,67,000 खेमा वरिता आहिनि। 3,88,000 अचनि पिया। 6,56,000 जी ज़रूरत आहे। वधीक तफ़सीलात कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जी सदारत हेठि बोर्ड जी सूरत हाल ते हिकु अहम इजलास जेको आहे उहो थियो आहे। इजलास में सिहत खाते सूबाई वज़ीर, ज़राअत खाते सूबाई वज़ीर, रिहेबिलिटेशन वारे वॾे वज़ीर जे सलाहकार, लाइफ स्टाक, आबपाशी ऐं ॿियनि खातनि जे वज़ीरनि ऐं लॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जो चवणो त खुराक जो इंतिज़ाम, मुतासिरनि खे रेस्क्यू ऐं उन्हनि जी जेको आहे देखभाल लाइ सिहत जो जेको आहे ख़्यालु ऐं उनखे जेको आहे उन्हनि इलाइक़नि मां पाणी निकाली बाबति जेके इदारा आहिनि उहे गॾिजी कमु कंदा आहिनि। इन्हनि सभिनीनि इदारनि में कोऑर्डिनेशन जो मैकेनिज़म जेको आहे ठाहिण लाइ इजलास सॾायो वियो आहे। हाणे समूरा जेके इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो कमु तेज़ करणो आहे, छाकाणि त बोर्ड जी जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी ॾुखी आहे, उनखे मुंहुं ॾियणो आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त 15 सेप्टेम्बर खां हिकु दफ़ो ॿीहर बरसातुनि जी जेका आहे उहा अॻकथी कई पई वञे ऐं इन्हनि बरसातुनि सां जेको साहेली इलाइक़ो आहे, सामूंडी पट्टी वारो, बदीन वारो, उहो मुतासिर थी सघे थो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त अॼु गुडू बिराज ते 1,93,000 मथां ऐं 85,835 क्यूसिक डाउन स्ट्रीम पाणी रिकॉर्ड कयो। सखर बिराज ते मथां जेको आहे वाकिरो 2,73,416 क्यूसिक ऐं हेठां वाकिरो 2,73,416 क्यूसिक जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी रीति कोटड़ी बिराज ते मथां वाकिरो 6,04,99 ऐं हेठां वाकिरो जेको आहे 5,86,882 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। दादू मोरे पुल ते लोड मैनेजमेंट शुरू कई वई आहे जीअं पुल खे को नुक़सानु न थिए। ऐं हिकिड़ी सुठी ख़बर इहा ॿुधाई हुई त 10 सेप्टेम्बर ताईं जेको आहे दरिया जी जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी बहितर थी वेंदी ऐं दरिया खां पाणी जेको आहे निकिरी वेंदो ऐं जेको उनखां पोइ जेको बरसाती पाणी आहे उनखे निकाल करण जूं कोशिशूं वरितियूं वेंदियूं। ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त एसी बंदि खे 2010 ते सैलाब खां पोइ 6 फुट जेको आहे मथे कयो वियो ऐं जेको आहे सुपिरियो बंदि आहे उनखे बि जेका रोण पई ख़ैरपुर नाथन शाह वटां उतां पाणी अची वियो। कंबर, शहदादकोट, नसीराबाद ऐं वारह खां जेको पाणी निकिरी रहियो आहे। हाणे उन्हनि खे जेको आहे को बि उन पाणी मां शहरनि खे ख़तरो न आहे ऐं हाणे असांखे जेको आहे ख़ासि तौर ते सेवण खे बचाइण लाइ मंछर खे जेको कट लॻायो वियो उनखां पोइ सेवण खे बि ख़तरो न आहे। इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त हिन वक़्तु जेको आहे 15 लख खेमा ऐं 15 लख तरपाल जी जेका आहे उहा सख़्तु ज़रूरत आहे। 16,06,000 खेमा जेके आहिनि, 1,66,000 खेमा जेके आहिनि उहे वरिता विया आहिनि, अचनि पिया। उन्हनि मां 3,88,000 खेमा अचनि पिया ऐं 6,56,000 वधीक खेमनि जी ज़रूरत आहे। अहिड़ी रीति 15 लख तरपालनि मां 1,39,000 तरपाल ख़रीद कया विया आहिनि ऐं 2,42,000 जेके तरपाल उहे अचनि पिया। बाक़ी 5,65,000 वधीक तरपालनि जी ज़रूरत आहे ऐं 4.5 मिलियन मच्छरदानी जी पिणु ज़रूरत आहे। जी मेहरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।